अस्सलामुअलैकुम। ईद उल अज़हा जे हिन पुरमुसरत मौक़े ते असां तव्हां सभिनी खे ईद मुबारक चऊं था। मां तव्हांजी होस्ट रुखसार मेमण ऐं मूंसां गॾु आहिनि मुंहिंजा को होस्ट आगा ज़फ़र। ईद जारी आहे ऐं ईद जो प्रोग्राम कल्याण ईद शो जेको असीं करे रहिया आहियूं MK मीडिया ग्रुप जे पारां। MK मीडिया ग्रुप जो ऑनलाइन चैनल कल्याण ऑनलाइन न्यूज़ TV ऐं अॼोकियूं ख़ुशियूं। हिन ख़ुशियुनि जे मौक़े ते असां सां गॾु आहिनि जेके महिमान, ऐं उन्हनि जो तारुफ़ कराईंदो रहां। मुंहिंजे खाॿे पासे खां वेठो आहे सिंध जो हिकिड़ो नामियारो आर्टिस्ट जेको फ़नकार बि आहे, यानी सिंगर बि आहे, पर हुनजी घणी सुञाणप जेका आहे उहा अदबी प्रोग्रामनि में लतीफ़ साईं जे वाई पढ़ण जे हवाले सां आहे। ऐं हाणे हुनजी हिकिड़ी ॿी सुञाणप बि आहे त हू माण्हुनि जे ॾुखनि में उन्हनि सां गॾु हूंदो आहे। हीउ जेको कोविड जो हिकिड़ो पूरो सिलसिलो हलियो 1.5 साल खां, उन में माण्हुनि जी ग़रीबनि जी मदद। अनु सोलंकी सां गॾु तशरीफ़ फरमा आहे असांजो दोस्त, हिकिड़ो आर्टिस्ट, हिकिड़ो अहिड़ो आर्टिस्ट जेको माण्हुनि जे मुख ते ख़ुशियूं विखेरे थो, मंज़ूर चांडियो। हुन सां गॾु वेठा आहिनि असांजा सीनियर आर्टिस्ट, PTV जे अॻूणनि ड्रामनि में कमु कंदा हुआ साईं वली मोहम्मद भट्टी साहिब जिन। ऐं साण गॾु हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत जंहिंखे ॾिसंदे ई मुख ते मुर्क अचियो वञे, जंहिंखे ॾिसंदे ई ॾुख दूरि भॼी वेंदा आहिनि, कादिर बख़्श मिठू। अॼु असां सां गॾु आहे सिंगिंग कंदो जेको शफ़ी फ़क़ीर जो शागिर्दु आहे, थर सां संदसि तालुक़ु आहे, तमामु सुठो ॻाए थो, अञा उभरंदड़ फ़नकार आहे। ख़बर न आहे त वक़्त जी कुख में छा छा पलिजे थो ऐं वक़्त जी कुख मां कहिड़ा कहिड़ा हीरा, कहिड़ा कहिड़ा मोती जनम वठनि था। मूंखे यकीन आहे त हीउ हीरो जंहिंजो नालो आहे जावेद फ़क़ीर तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। त प्रोग्राम ॾे हलूं जी। त पहिरीं मुंहिंजे ख़्याल में असांजे महिमाननि खां थोरो सो चिट थी वञे त ज़रूरी आहे, उन सां कचहरी थी वञे। जी 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 अनु, तव्हां खां इहो पुछंदमि मां त तव्हांजी ईद कीअं गुज़री आहे, कल्ह ऐं अॼु जी? महिरबानी रुखसार साहिबा। मां शुक्रगुज़ार आहियां कल्याण चैनल जे हिन दोस्तनि जो ऐं हिन टीम जो, ऐं मां मुबारकबाद ॾींदुसि हिन दोस्तनि खे जिन हेॾो रंगारंग जेको ई शो मुनक़द कयो आहे। ऐं गॾोगॾु प्यारे आगा ज़फ़र साहिबु ऐं ॿिया जेके दोस्त असांजा महिमान आया आहिनि, उन सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां। ईद जे हवाले सां जेको तव्हांजो सुवालु हो, त मां सम्झां थो त पंहिंजी ईद खे पहिरियां जेको ख़ुशियुनि में लाइ सोचणु ऐं सम्झण खां पहिरियां असां जेको बि असांजा हीअ जेके हालात ऐं जेके कोरोना ऐं वग़ैरह जेके बि माहौल जेके हलनि था, उनमें असांजा जेके बि दोस्त या जेके बि असांजा जी आवाम जेका ॾुखनि में ऐं जेका परेशान आहे, असां उन सभिनी सां गॾु बि आहियूं। ऐं गॾोगॾु असां उन्हनि सां गॾु बि आहियूं जेके दोस्त उन जी मदद कनि था ऐं उन सां ख़ुशियुनि में गॾु आहिनि। ऐं मां सम्झां थो त ईद ते खोड़ सारियूं अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि या अहिड़ा असांजा दोस्त आहिनि जेके उन सां गॾु ईद में शामिलु थिया आहिनि। ऐं मां सम्झां थो त इहा असां लाइ ख़ुशी आहे, इहा ई असांजी ईद आहे। मां उन ख़ुशीअ में ख़ुशि आहियां। ज़बरदस्त। अनु जीअं त सोशल माण्हू आहे जी, तंहिं करे सोशल ॻाल्हियूं कयो। सोशल जवाबु ॾिनो आहे। हा, आउं त इन ख़्याल जो माण्हू आहियां त अनु खां रुॻो ॻाल्हाइजे, रुॻो ॿुधिजे, साज़नि खां बिना, छाकाणि त हिन जो आवाज़ में बि पंहिंजी खनक आहे। पंहिंजो न, ॿियनि महिमाननि ने थोरो सो हलो था, आफ्टर देन अनु खे बि ॿुधंदासीं इंशाल्लाह। जी, तव्हां हमेशह माण्हुनि में ख़ुशियूं विखेरींदा आहियो, ॻाईंदा बि आहियो, सुर जहिड़ो बि आहे मूं जहिड़ो, पर तव्हां ॻाईंदा बि आहियो कॾहिं कॾहिं मिड़ेई ईअं, ऐं तव्हां एक्टिंग कयो था। इन सॼे हवाले सां तव्हां हिन ईद जे ख़ुशियुनि में, ख़ासि तौर ते ईद जे ख़ुशियुनि में तव्हां माण्हुनि खे कीअं ख़ुशियुनि में शामिलु कंदा आहियो? पहिरियां त हिन कल्याण ग्रुप खे ईअं सम्झो लख लख ईद मुबारकूं। ॾाढी ख़ुशी पई थिए जो हिन मरहले में हीउ कल्याण बिल्कुलु ज़बरदस्त प्रोग्राम पेश पई करे ईद जे ॾियारे सां। तव्हां जेको सुवालु पुछो, ईद जो अॼु ॿियो ॾींहुं आहे। ईद खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में जेको ॿकरो 30,000 हो, उहो कल्ह ईद जे ॾींहुं 20, अॼु थियो आहे 15, सुभाणे थींदो 10,000। त हीअ त सुठी ॻाल्हि आहे न, जेके न अफोर्ड कयो पियो उहे त वठी सघनि था न। मां इंतज़ारु पियो कयां सुभाणे थिए त 10,000 मूं वटि खिसे पिया आहिनि।
पर बशर्ते के बेगम खे ख़बर न पए, न त इहे बि निकिरी वेंदा। सो ॾाढी ख़ुशी पई थिए। ऐं ईद ख़ुशियुनि जी ॾींहुं आहे, ख़ुशियुनि जहिड़ा ॾींहं आहिनि। इन में मज़ा फ़नकारनि लाइ सिर्फ़ु इहो ई हूंदो आहे त ख़ुशियूं विखेरणु। सिर्फ़ु ईद ई कोन्हे ख़ुशियूं विखेरण जे लाइ, जॾहिं हर ॾींहुं तव्हां ख़ुशियूं विखेरे सघो था। माशाअल्लाह। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मूं ज़हन में निकिरी वई, इहो त ही कहिड़ी ईद आहे? ईद उल उज़हा। ईद उल उज़हा, जी बिल्कुलु। यानी ईद उल उज़हा जो लफ़्ज़ अचण सां ई बकरो यादि ईंदो आहे। जी बिल्कुलु। सो इन हिसाब सां मां चवां थो त बकरे जा हूंदा आहिनि 3 हिसा। ठीकु आहे, हिकिड़ो ग़रीबनि में, हिकिड़ो माइटनि में, हिकिड़ो पंहिंजे लाइ। पर हीउ दौरु लॻो पिया 3 हिसा फ्रिज में, ईअं न करणु खपे। एग्ज़ैक्ट, सही ॻाल्हि आहे। अक्सर माण्हू ईअं था कनि। मूंखे ॾुख पियो थिए, अॻी ईद ते पाड़े मां गोश्त आयो, ईअं सम्झो अधु पा खां बि घटि हो, ऐं उनजो वॾो बकर। थी सघे थो उन्हनि पाड़े में घटि ॾिनो हुजे ऐं ॿाहिरि के ग़रीब गुरबा खे वधीक मुस्तहिकिन जेके आहिनि उन्हनि खे वधीक ॾिनो हुजे। जीअं मां मज़ाक फ़नकार आहियां, उन्हनि मूंसां मज़ाक कयो हुजे। थी बि सघे थो ईअं। असां सां गॾु भट्टी साहब वेठा आहिनि, पुराणा आर्टिस्ट आहिनि। जी जी। भट्टी साहब खां तव्हां कुझु पुछणु चाहींदो या आउं पुछां? तव्हांजी मर्ज़ी आहे, पुछण जी इजाज़त ॾियो त मां पुछां का कुझु। अच्छा सर, जीअं तव्हांजे बारे में ॿुधो त PTV जा माशाल्लाह तव्हां सीनियर आर्टिस्ट रहिया आहियो, त ख़ैर अॼु त उहे ॻाल्हियूं त बाद में कयूं था, लेकिन ईद सां रिलेटेड जेके ॻाल्हियूं कयूं त ईद जे लाइ तव्हांजो छा चवणु आहे ईद उल अज़हा जे बारे में? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरीं त मां कल्याण जे हिन मीडिया चैनल ते उन्हनि खे मुबारकबाद पेश कंदुसि। MK मीडिया ग्रुप वारनि जेको मूंखे हिते पाण वटि घुराए इंटरव्यू में शामिलु कयो आहे, ऐं तमामु घणो निहायती शुक्रगुज़ार आहिनि ग्रुप वारनि जो, हिन मीडिया वारनि जो, जिन्हनि मूंखे मान ॾेई पंहिंजो प्रोग्राम बि घुरायो। अॼु ख़ैर सां ईद जो ॿियो ॾींहुं आहे, ऐं ईद त माशाल्लाह हर साल अचे थी, ऐं असांजे हिन सुन्नत इब्राहिमी जे हवाले सां असां सभिनी खे हीअ ईद क़ुर्बानी जे हवाले सां मल्हाइणी पवंदी आहे। जीअं त ईद में बकरनि जी क़ुर्बानी या दुंबनि जी क़ुर्बानी, या जेको वॾे जो गोश्त खाए या नंढे बकरे जो करे, हर कंहिंखे जंहिंखे अलाह सां जेका हैसियत ॾिनी आहे उन हिसाब सां उहो क़ुर्बानी करे थो। इहा सुन्नत आहे ऐं हर मुस्लमान करे थो। जी। सो इन लाइ असां खे बि जेको ख़ुदा ॾिनो आहे उन हिसाब सां असीं इन खे निभाईंदा आहियूं। जी। ऐं सुन्नत खे असीं जेको आहे सो इस्लामी हवाले सां निभाईंदा। जीअं त अदे बि ॻाल्हि कई त 3 हिसा थियनि था, त वाक़ई बि ईद में जेके क़ुर्बानी कजे थी, जो वॾे जो हुजे या नंढे जो, वॾे जी 7 हिसा हूंदा आहिनि, ऐं बकरे जी उन 3 हिसा। हिन में हिकिड़ो हिसो पंहिंजे लाइ, ऐं हिकिड़ो हिसो पाड़ेसिरनि जे लाइ, ऐं हिकिड़ो हिसो ग़रीब मिसकीननि खे विराइण जे लाइ। पर अगरि जे कंहिं मंज़ूर खे ॾियणु चाहे त उनखे घटि में घटि अधु किलो खनि त ॾिए तो, घर जो गोश्त तो वीचारो खाए। सही ॻाल्हि आहे, सभु घर भाती खाई था सघनि। सही हक़ीक़त आहे, खाई सघनि। जी जी जी, महिरबानी। ऐं असांजे न ॾिसंदड़नि जो आउं शुक्रगुज़ार आहियां, ऐं तोराए थो आहियां, ऐं सभिनी खे ईद जूं वाधायूं ॾियां थो। जेके मुंहिंजा ॾिसंदड़नि, जेके मुंहिंजा दोस्त क़रीब यार दोस्त आहिनि, मिट माइट आहिनि, सभिनी खे आउं पंहिंजी तरफ़ां दिलि जी गहराइनि सां ईद जूं लख मुबारक पेश कयां थो। अलाह साईं जी, वॾी वॾी महिरबानी। जी एक्सप्रेशन ॾिसो। न न, अॼु सीरियस बिल्कुलु बिल्कुलु संजीदा कीअं थी पोइ आहे? हाँ जी। तव्हां पुछंदो कादिर बख्श मिठू खां, या मां क्वेश्चन पुछां? हाँ तव्हां पुछो। जी आगा साहब, मां कादिर बख्श मिठू साहब सां थोरो उन्हनि जी ज़ाती ज़िंदगी चई सघंदा, छो काफ़ी माण्हुनि खे तव्हांजे बारे में कुझु ख़बर ई कोन्हे का, सवाइ हिन जे तव्हां मज़ाक ऐं मतिलबु इन टाइप जूं शयूं बसि ख़बर आहिनि। मज़ाहिया फ़नकार आहियो, बसि इहे शयूं ख़बर आहिनि, वधीक ख़बर न आहे। जीअं त तव्हां, मां बि कोठरी जी आहियां, तव्हां बि कोठरी जा आहियो, पर काफ़ी माण्हुनि खे इहो ख़बर कोन्हे त तव्हां रिंद फैमिली सां तालुक़ु रखो था। उहा रिंद फैमिली जेके PTV सां रिलेटेड आहिनि, ठीकु आहे न। मां चाहियां थी इहो सभु कुझु उनजे बारे में तव्हां ॿुधायो, तव्हांजी फैमिली सां रिलेटेड, तव्हां छा आहियो, कीअं आया फील्ड में, सॼो कुझु तव्हां प्लीज़ ॿुधायो। आउं पढ़ियुसि कोन, मुंहिंजी 13 दर्जा बि मुकमल तालीम कोन्हे, ऐं इन करे पोइ माइटनि मुंहिंजी नंढे हूंदे शादी कराए छॾी, मुंहिंजो निकाह कराए छॾियो, वॾे भाउ जी शादी, उन सां गॾु मुंहिंजो बि निकाह करे छॾियो। सो जॾहिं मायूं वेंदियूं आहिनि घोटनि जूं, माऊं भेणूं शहर मां सौदो वठणु आऊं त बीठो मास्तर आहे, केॾां थो वञी? मुंहिंजो साईं मूंखे ठका चमाट हईं त छो बि मुंहिंजो घोट खे चमाट आहे। वरी मास्तर स्कूल आयुसि, मास्तर मूंखे ॿियो छोकिरो उन खे ॾिनई, अटो जो पीआए अचो,
कोटड़ी शहर में नेशनल बैंक जे पासे में अटे जी चक्की आहे उते। जी, जी, जी। तो जेतिरो अटे जो वज़न हो ओतिरो मुंहिंजो वज़न कोन हो कणिक जो। ऐं सॼो तव्हांखे खणो। ही वॾो आहे हिनखे ॾियो ऐं मूंखे चई तूं ही बियान जो गरम मसालो वठी अचे ही पैसा लॻ। मूं चयो साईं हा को हिनखे ॾिची छो मुंहिंजा हथ सड़ी पवंदा गरम मसालो मुंहिंजा हथ सड़ी पवंदा चई न। हाणे उन पैसा न आउं बीठा आहियां हाणे अटो जॾहिं चकी वारो पीए उनजो पीउ अची वियो छोकिरे छो बीठा आहियो की साईं अटो पीअणु आहे की पढ़णु आहे अटो पीअणु आहे। हिकिड़ी चमाट हुनखे हिकिड़ी चमाट मूंखे हू हुनखे वठी हलियो पैसा उन हेठि वियो हलियो। हाणे आउं छा करियां मूं हुन चकी वारे खे चयो भई तुंहिंजा घणा पैसा चए हेतिरा मूं चयो अटे मां काट हाणे अटो हुन जेका पैसा पीआई या पैसा उहो काटियईं ऐं अटो मथे ते खणी आया त गरम हाणे अटो स्कूल साईं खे ॿुधायो साईं मूंखे चमाटो आहे मुंहिंजो साईं हू बि चमाटो हणे तूं बि चमाटो हणे हीउ तुंहिंजो स्कूल ऐं कोन्हे पोइ स्कूल कोन मज़दूरियूं कई नंढे हूंदे मज़दूरियूं कयूं ऐं नंढो हूंदो त मुंहिंजो पीउ ढगे गाॾी वाईंदो हिकिड़ो मज़दूर मुंहिंजो चाचो अब्दुल करीम बलोच साहिबु साकी साहिबु पर मुंहिंजो वालिद साहिबु हिकिड़ो मज़दूर माण्हू हारी माण्हू आहे न। सो उहो मूंखे असुर जो उथारींदो अबाउती उहो मूंखे कारो चवंदो कारावती हल ऐं नंढड़ो हूंदो हुओ गाॾीअ में वेंदा रेती भराए वरी अल मदीना होटल ते वापसि ईंदासीं पोइ चई आहे न पराठो हूंदो तॾहिं ॿ चांहि हूंदी तो ऐं रली सियारो हुजे त हुते दॿो पाणीअ भरियो रेतीअ मथां छरकाईं थो मथां रेती हेठि किरे न पोइ आउं वेठो आहियां दखल वारो मां ॾकां पियो दखल वारो ॾिसे पियो ऐं ॾकां पियो हुन ॿ पराठा मूंखे चांहि ॾिनी ऐं खाई छॾियो चई बाबा और खाएगा मूं चयो अलाए छा चयो हा मूं चयो हा ऐं टियों पराठो बि खाई वियुसि ऐं वरी चांहि ॾिनई मुंहिंजो पीउ मूंखे ॾिसे पियो हेठि मथे उहो उन खां पैसा वरितई मूंखे पैसा कोन वरितई त हुन चयो भाई इसके पैसे चीनी फ़क़ीर आदमी दुआ करेगा ये ॿिए ॾींहुं आउं उथियो त मूंखे बाबा चयो न बाबा आउं ईअं ई ठीकु आहे तूं हुते माण्हू तोखे फ़क़ीर था सम्झनि पोइ मूं लेसण कूली बि मूं कई वेल्डिंग जो ऐं कारीगर आहियां ऐं लेसण कूली मूं कई तव्हांखे ॿुधायां त लेसण कूली आउं सभिनि मां नंढी उमिरि जो कूली हुउसि लेसण कूली पोइ जमादार हूंदो मोहम्मद आचर बलोच असांजे कोटड़ी जो हूंदो उहो ठेकेदार हूंदो उनखे शाम जो रुपयो ॾींदासीं त हिकिड़ो कूली हो स्टेशन मास्टर जा थां वधंदो उन जी ड्यूटी हूंदी उहो पैसा कोन ॾींदो ख़ाली थां वध त हुते कोटड़ी में हिकिड़ो ड्रामो थियो लाइब्रेरी में रेलवे वारनि त उन में मूं किरदारु कयो त स्टेशन मास्टर वेठो मूंखे फस्ट हुन एवॉर्ड ॾिनो फस्ट मूंखे एवॉर्ड ॾिनई त उहो कूली बीमार थी पियो त असांजे ठेकेदार चई मोहम्मद आचर साहिब खे साईं आउं बीमार थी पिया ॿ टे ॾींहं ॿ टे कूली हिकिड़ो कूली मोकिल 4 ॾींहं मूंखे चई हाणे तूं नंढो आहीं तो वञ मूंखे रुपयो न वञ तो पाणीअ जी हेॾी होदी हुजे उन में थां पिया हुजनि आउं खणी धोअणु लॻुसि साबुण जेको थांव धोअणु त स्टेशन मास्टर बुर्श पियो करे ईअं मूंखे ॾिसे हाणे उनजे घर में मुंहिंजो फोटू लॻो पियो मूंखे एवॉर्ड पियो ॾे फस्ट एवॉर्ड उहो मूंखे ॾिसे मूंखे चई आपका नाम क्या है मुंहिंजो कादिर बख्श मिठू छोड़ो बर्तन छोड़ो मूं चयो अलाए ग़लति धोता महिल अचे छोड़ो वरी बर्तन में चई इधर हाथ धो वरी ॿियो जेको हथ धोइण जी गेंडी उन लक्स साबुण हुन हथ धो तोलीअ में सफ़ा करो इधर बैठो अब नौकराणी चयो नाश्ता लेके आओ हाणे पराठो खणी आयो ऑफर आई बेदो पहिरें दफ़ा मूं ॾिठो अखि जे ढगे जी अखि जहिड़ो हेॾो सारो पहिरें दफ़ा मुंहिंजो कीअं खाईंदा ऐं परेशान स्टेशन मास्तर स्टेशन जो जेको मालिक जहिड़ो त मूं चयो साईं क्या नहीं इसमें मसाला डालो ये खाओ हाणे मूं खाधो मूं चयो हीअ त वाजो आहे और खाएगा मुझे हाँ तो खाऊंगा अब खाए मूंखे चई नहीं तुम आर्टिस्ट आदमी हो फनकार हो इधर मैं आपको एवॉर्ड दे रहा हूँ फर्स्ट इधर तुम मेरे मर्दन मांझ रहे हो नहीं मैं भी मजदूर हूँ ये मेरी अपनी जागीर नहीं है मगर मैं लिखा पढ़ा हूँ तुम मजदूर हो तुम मेरे भाई हो कितने दिन ड्यूटी आपकी मुझे 4 दिन बेगम साहब के सदके बेगम साहब बात इनको 2 रुपया दो 2 रुपया मुख आप आए नाश्ता करें 2 रुपया लेके जाए बर्तन नहीं धोएंगे तो ये शायद सब अल्लाह जी मेहरबानी PTV ते तव्हां ॿुधायो PTV ते मूंखे मुश्ताक साहब भलो साहब वॾो पुटु उहो मूंखे वठी वियो ऐं मुंहिंजो पुफीअ पुटु रफ़ीक भलो फोत थियो अली बाबा जो भाई थियो इहे मूंखे PTV ते वेठी आहे 1974 75 इहो सो मूंखे वठी वियो असांजे घर में त लाइट बि कान हूंदी ॾोढ़नि वारा घर हूंदा बसि ॿहिराड़ीअ माहौल हीअं तो वेठी वियो
मूंखे चयो भई सुभाणे रिकॉर्डिंग आहे। हाणे सॼी राति मूंखे निंड न आई। हाणे गुलशन इक़बाल में हुन घर मूंखे सॼी राति निंड न आई। मुंहिंजो अलाए छा सुबुह जो आऊं असुर जो थी छॾियो मुंहिंजो रिकॉर्डिंग अलाए छा त तॾहिं टीवी जो गेट हिन पासे हूंदो हिन पासे हूंदो सो हुन पासे आऊं हाणे सिॼ वञा कोन भरियो गेट ते चऊं कहाँ जा रहे हो? मुझे सही रोशन तारे ही रिकॉर्डिंग भाई 12 बजे 1 बजे आप किधर आए हो? अभी तो सूरज भी नहीं निकला है। हाणे आऊं केॾां वञा? उते छबर हुजे तो छबर खे पाणी ॾिनल हुजे में अच्छा कपिड़ा ऐं उते सिधो थी सुम्ही रहियसि टुवाल मथां करे सुम्ही रहियसि त हाणे जॾहिं काढ़ो मूंखे लॻो न ॾिसां मुंहिंजे मथां अठाना पिया आहिनि चाराना पिया आहिनि रुपया पिया आहिनि पैसा पिया आहिनि। हाणे मुंहिंजो अलाए छा आहे मुंहिंजो अलाए आऊं ॾिसां मां बि जमा आई आहियां ॾिसां अरे भाई ये तो जिंदा है वो सब पैसा मूं खणे हाणे ऐं अॻियां खमीस ॾिसां अची पोयां ॾिसां डिज़ाइन ठही हुई छबर जेका पाणी। हाणे उते प्रोग्राम वियासीं ॿारनि सां गॾु हारून ॾिन साहिब जो प्रोग्राम हो अलाह साईं हुनखे जन्नत फिरदौस में जॻह वरी मूंखे विहारियऊं मेहताब राशिद साहिब अनाउंसर हो प्रोग्राम अब वेठासीं मूं ख़बर ई कान पई पैकअप मुंहिंजो पैकअप छा आहे रिकॉर्डिंग थी वई मुंहिंजो थी वई 25 रुपए जो मूंखे चेक मिलियो। हाणे चेक किथां खां असांजो वरी मामू हूंदो हो कोटली शहर में मोहम्मद रमज़ान बलोच वकील त उनखे मूं चयो मामा ही चेक चई हलिया मां 100 रुपया वरी घरां वठी वियुसि बैंक में अकाउंट खोलिया न को 100 रुपया मिलिया न को 25 रुपया मिलिया। ऐं हाणे छा आहे छा ख़्यालु आहे? म्यूज़िक जी तरफ़ ई हलणु घुरिजे कुझु ॿुधूं। गुज़रे थी मुंहिंजी रोते हयात गुज़रे थी तो नवाए तो नवाए तो नवाए तमोत हिंदू यरकान का वारदात गुजरे थी धार 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 न कर धार 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 न कर धार 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 ऐड़ो दागदार न कर ऐड़ो दागदार न कर ऐड़ो दागदार न कर धार 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 न कर धार 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 न कर धार धार धार। वक्त प्यो करे तकारे वक्त प्यो करे तकारे वक्त प्यो करे तकारे वक्त प्यो करे तकारे तू त कोई वार न कर तू त कोई वार न कर तू त कोई वार न कर धार 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 न कर धार धार धार
दार दार बार बार तीर कशे बार बार तीर कशे बार बार तीर कशे बार बार तीर कशे पान खे शिकार न कर पान खे शिकार न कर पान खे शिकार न कर धार 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 न कर धार 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 यार धार 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 न कर धार धार जिंदगी निठ आए फना जिंदगी निठ आए फना जिंदगी निठ आए फना जिंदगी निठ आए फना कोई एतबार न कर कोई एतबार न कर कोई एतबार न कर धार 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 न कर धार 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 न कर धार धार कुछ तो होश कर मत होश कुछ तो होश कर मत हो कुछ तो होश कर मत होश कुछ तो होश कर मत होश लोग आश्क बार न कर लोग आश्क बार न कर लोग आश्क बार न कर धार 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 न कर धार 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 ऐड़ो दाग दार न कर ऐड़ो दाग दार न कर ऐड़ो दाग दार न कर